अबान शहर में शहरन पारा पानी की खोट खिलाफ एहतजाज कयो वियो। मोहम्मद अली गांगरे, अब्दुल कयूम मल्लाह, यार मोहम्मद लगारी ऐं ॿियनि चयो त सिंध यूनिवर्सिटी रिहायशी कॉलोनी मसइलनि जे वरचड़ियल आहे। केतिरनि ई ॾींहनि खां पीअण जे पाणीअ जी फराहमी बंदि आहे। हुननि चयो त रवासी ठाव ऐं कूलर खणी पीअण जे पाणीअ लाइ भटकंदा रहनि था, पर कॉलोनी इंतजामिया जे कन ते जूं बि नथी चुरे। अॻवाननि चिता ॾिनो त पाणी फराहमी समेत कॉलोनी जा बुनियादी मसइला हल कया वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। हिते को इंसाफ़ कोन्हे, कुझु बि कोन्हे, को रुगो पंहिंजा नवाज़ी आहे। हिते हींअर जेको वॾे मां वॾो मसइलो आहे उहो बुनियादी पाणीअ जो मसइलो आहे। हितां जो कॉलोनी चेयरमैन जेको ग़ैर ज़िम्मेवार माण्हू आहे, जेको का बि ज़िम्मेवारी संभालण लाइ तयारु कोन्हे। हींअर बि तव्हां कॉलोनी ऑफिस में हलंदो, को बि अटेंडेंट कोन्हे, हू पाण गुम लॻो पियो आहे। चेयरमैन खे तव्हां फ़ोन कई चए थो तनवीर सां ॻाल्हायो, तनवीर चए थो मूंखे DF साहिबु जेको डीज़ल कोन, उहा डीज़ल सां कॉलोनी रवासी बदल कोन्हे। असांखे पाणी खपे, जे तक़रीबन ॿियो टियों महीनो असां कॉलोनी में पाणी कोन थो अचे। असीं एतिरे के दुकाननि वारनि खां पैसनि ते पिया पाणी वठूं। असांजे क्वार्टरनि जी रिपेयर कान्हे, असां गटर लाइनुनि जी हालत ॾिसो, तव्हां विज़िट करे था सघो। डेली था चऊं, डेली हिननि खे चऊं था बोर न था करायूं त बि पाणी कोन्हे। महिरबानी करे कॉलोनी चेयरमैन खे इल्तिजा था कयूं त जल्द खां जल्द पाणीअ जो मसइलो हल कयो वञे। पाणी ज़िंदगीअ जो अहम हिसो आहे, जियापो आहे। पाणीअ खां सवाइ रवासी अधूरा आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।